सुठो थो लॻे। एतिरी एक्साइटेड हुयमि मां हिते अचण लाइ, ख़्वाहिश हुई सिंध ॾिसण जी, उहा मूंखे हिते ॾिसण जी उहा ख़्वाहिश पूरी थी आहे। त मां तमामु ख़ुशि आहियां हिते अची करे। हमें गर्व है कि सिंधी समाज इस हिंदुस्तान में रहता है और उनका बड़ा योगदान देश के आज़ादी के पहले से लेके, यानी कि कल था, आज है और कल भी रहने वाला है। हू जहिड़ा ॿार जंहिंखे सिंधी बि घटि वधि ॻाल्हाइण ईंदी आहे, उन्हनि खे पक हिते अचणु खपे। असांजी सिंध जेकी प्यारी, जिते असां वञी नथा सघूं हाणे, उहो हिते ई एक्सपीरियंस करणु खपे। सभई चओ झूलेलाल। हिते जीअं त असां आया आहियूं, हिते अची करे सची में असांखे ईअं लॻे थो कि न असां सिंध में पहुची रहिया आहियूं। मूंखे एतिरो वणियो त असां चाहियूं था कि असांजा ॿार ॾिसनि हिते कि छा आहे सिंध में। बेहतरीन आयोजन कयो वियो आहे। यंग जनरेशन और असांजी ईंदड़ फ्यूचर जनरेशन के सिंधी लैंग्वेज जे बारे में, सिंधी ॿोलीअ जे बारे में, कल्चर जे बारे में जेको असांखे नॉलेज ॾिनो थो वञे हिते, हुन लाइ असां जाम थैंकफुल आहियूं। पर ॾाढो आनंद आयो। मूंखे ॾाढो सिंधियत ते नाज़ आहे, शुक्र आहे, फ़ख़ुरु आहे, मां सिंधी आहियां। मां इहो सभु मेलो ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थियो आहियां भई अहिड़ा मेला लॻंदा रहनि। एंट्री इज़ फ्री ऑफ कॉस्ट। उन्होंने कुछ भी असांखां कॉस्ट न वरिती आहे। एॾी सुठी ऑर्गेनाइजेशन कई आहे। एंड वी आर प्राउड ऑफ द ऑर्गेनाइजर्स जंहिं बि अरेंज कयो आहे। ॾाढो सुठो, रियली प्राउड ऑफ। जय झूलेलाल।